भिक्षा मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त हाला में सुप्रीम कोर्ट जे हुकुम बावजूद माज़ूर कोटा ते अमल न थियण ख़िलाफ़ माज़ूरनि पारां असिस्टेंट कमिश्नर ऑफिस खां हाला प्रेस क्लब ताईं सलमान लिगारी अब्दुल रशीद ॾेथो साहब ॾिनो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन प्रेस क्लब अॻियां सख़्त नारेबाज़ी कंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट पारां सिंध हुकूमत खे ॾिनल हुकुम जे बावजूद मटियारी ज़िले में माज़ूरनि जा इंटरव्यू न कया विया जॾहिं त ॿियनि ज़िलनि में इंटरव्यू थी विया आहिनि। केतिरनि ई माज़ूरनि खे ऑफर आर्डर पिणु ॾिना विया आहिनि। हिननि चयो त माज़ूर सालनि खां मुख़्तलिफ़ ऑफिसनि जा चकर काटे रहिया मगर ऑफिसरनि जे कननि ते जूं बि नथी सरे। हिननि चयो त ज़िलो मटियारी करप्शन जो गढ़ बणियल आहे ऐं ख़दशो इहो आहे त माज़ूरनि जी नौकरी में बि करप्शन जी तयारी कई पई वञे। माज़ूरनि खे नौकरी ॾियण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रिश्वत पिणु तलब कई पई वञे। माज़ूरनि खे नौकरियूं न मिलण सबबि माज़ूर ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते फौरी तौर ते अमल दरामद कराए मटियारी ज़िले जे माज़ूरनि जा इंटरव्यू करे खेनि फौरी तौर ते नौकरियूं ॾिनियूं वञनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सूमरो ऐं अव्हां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीन वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सूमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सूमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सूमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।